खबर दी नासिक कुंभ में अब्दुल कयूम गांव जिरापड़ मौजे कुंभ लग गोठ बगोदड़ो जो रवासी पीरसन औरत जो पुट ऐं धीरन समेत बिरादरी जे बासरन ऐं कुंभ पुलिस खिलाफ एहतिजाजी मुज़ाहरो। कुंभ लग गोठ बगोदड़ो जो रवासी पीरसन औरत मसमात सदोरा पयार पंहिंजे पुट लाल ॾिनो पयार धीरन मसमात उमीदा पयार मसमात हाकमज़ादी पयार सां गॾु कुंभ प्रेस क्लब पहुची पंहिंजे बिरादरी जे बासरन ऐं कुंभ पुलिस खिलाफ एहतिजाजी मुज़ाहरो कंदे चयो त बिरादरी जा बासर कनासरा वासिक मुश्ताक पयार ऐं महबूब पयार 13 सालनि खां ज़बरदस्ती हिकु जरब ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे, जॾहिं त कुझु ॾींहं अॻु जवाबदारनि असां ते हमिलो कयो जंहिंजो केस पिणु कुंभ थाणे ते दाख़िल करायो। कुंभ पुलिस हिकु जवाबदार मुश्ताक पयार खे गिरफ़्तार बि कयो, जंहिंजो पुलिस 2 ॾींहंनि जो रिमांड बि वरितो, जंहिंखे रिमांड में पुलिस रिश्वत वठी आज़ादु करे छॾियो आहे। जवाबदार हिन वक़्तु बि मौतमार धमकी ॾेई रहिया आहिनि। हिननि SSP खैरपुर खां नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियण जो मुतालबो कयो। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो